अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया। वर्कशॉप लॻ मगली थाणे जे हद ॻोठ अब्दुल्ला लेगारी में शान लेगारीअ पंहिंजे ज़ाल ऐं ॿिनि न्याणियुनि खे गोही क़तल करे छॾियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया। वर्कशॉप लॻ मगली थाणे जे हद ॻोठ अब्दुल्ला लेगारी में शान लेगारीअ पंहिंजे ज़ाल ऐं ॿिनि न्याणियुनि खे गोही क़तल करे छॾियो आहे। हिन हवाले सां वधीक तफ़सीलात वठूं था। असां सां टेलीफोन लाइन ते आहे अयाज़ शर। जी अयाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि, अपडेट कजो। जी शायद मैं तव्हांखे ॿुधाए रहा रात देर सां ॻोठ अब्दुल्ला लेगारी में मंगली थाणे जी हद में हिकु वैशी जवाबदार आहे शान लेगारी, जंहिं पंहिंजी ॿिनि मासूम नियाणियुनि ऐं पंहिंजी घरवारी रुख़साना लेगारी खे बेदर्दी सां छुरियुनि जा वार करे क़तलु करे छॾियो आहे। जीअं त वारसनि तरफ़ां ॿुधायो वियो आहे त शान लेगारी कुझु टाइम पहिरियों ज़हरी दवाउनि जो मरीज़ हुयो, जंहिंजो इलाजु कराइण खां पोइ कुझु बहितर थियो हुयो। राति देर सां ड्यूटी कंदो आहे किथे प्राइवेट कंपनी आहे कराची अलाए किथे, हिन में ड्राइवरी कंदो आहे। उन खां पोइ राति जो जेकॾहिं उहो आयो आहे त राति जो पंहिंजे घर वारनि सां मिली जुली करे पोइ देरि सां राति जो रोज़ु राणो थी वियो। उन बावजूदि ख़बर पई त हुन पंहिंजी ॿिनि मासूम नियाणियुनि ऐं पंहिंजी घरवारी रुख़साना लेगारी खे क़तलु करे छॾियो आहे। अदाई पुलिस इतला ॾियण खां पोइ पुलिस जेको आहे लाश पोस्टमार्टम जे लाइ सिरबदार सां गॾु खणाई वई आहे। जी, वॾी महिरबानी अयाज़ अपडेट करण जे लाइ।